إلى يوم الدين وبعد. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. ما كان لمؤمن ولا مؤمنة إذا قضى الله ورسوله أمرا أن يكون لهم الخيرة من أمرهم ومن يعص الله ورسوله فقد ضل ضلالا بعيدا. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. अॼु जो ही असांजो जेको इस्लाही ऐं दावती प्रोग्राम आहे, ही तक़रीबन को 1.25 साल या 1.5 साल बाद थी रहियो आहे। ऐं पंहिंजी जेको मुंहिंजो ज़ाती इल्मु आहे उन हिसाब सां ॿुधाए रहियो आहियां। इन क़िस्म जा प्रोग्राम इंतिहाई वॾी अहमियत वारा आहिनि, जंहिंसां असांजी इस्लाह थिए थी, असांखे दीन जी ख़बर ऐं दीन सां रोशनास थिए थी। दीन असांजी दुनियावी ऐं उखरवी कामयाबी जो ज़ामिन आहे। उन करे दीन जेकॾहिं असांजी ज़िंदगीअ में आहे त असीं कामयाबु आहियूं, ऐं जेकॾहिं असांजी ज़िंदगीअ मां दीन निकिरी वञे, दीन जो शूर, दीन जो इल्मु, दीन जो फ़हम, दीन जी फ़िक़्र मोकिलाए वञे त इन खां वधीक, इन खां वॾो को नुक़सानु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में बि अल्लाह जे प्यारे पैगम्बर दावत ऐं तबलीग जे लिहाज़ सां पंहिंजी सहाबियात ऐं मुबशरात खे वॾी अहमियत ॾिनी। सहाबियात अल्लाह जे प्यारे पैगम्बर खां वक़्तन फ़वक़्तन इंतिहाई पेचीदा तहारत जा मसाइला पुछंदियूं रहंदियूं हुयूं। अल्लाह जा प्यारा पैगम्बर ईदनि जे मौक़े ते ख़ुसूसी तौर ते औरतुनि खे नसीहतूं फरमाईंदा हुआ। ऐं कॾहिं ईअं बि थियो आहे जो ईद जो ख़ुतबो ऐं उन ख़ुतबे जो आवाज़ औरतुनि ताईं न पहुतो त पाण हासेकार वरी औरतुनि खे वाज़ ऐं नसीहत जे लाइ औरतुनि जो जेको मेड़ाको ऐं जेको मजमूओ हो उते पहुता। ऐं बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे सहारे ते अल्लाह जे प्यारे पैगम्बर उते वरी औरतुनि खे अल्लाह सां ख़िताब फरमायो। कॾहिं ईअं बि थियो जो अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में औरतुनि तरफ़ां गुज़ारिश थी त अल्लाह जा पैगम्बर तव्हां मर्दनि खे भरपूर मुकमल वक़्तु ॾियो था, असांजे लाइ बि तव्हां हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करियो त असांखे बि तव्हां दीन सम्झायो। ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर उन औरतुनि जे उन इसरार ते ऐं गुज़ारिश ते उन्हनि लाइ हिकु ॾींहुं मुक़ररु फरमायो। त यानी अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे दौर में बि ही सिलसिलो, दावती सिलसिलो, पंहिंजे घरेलू इस्लाह, औरतुनि जी इस्लाह जो सिलसिलो, इहो इंतिहाई मुनज़म तरीक़े सां जारी हो। असां मुस्लमान आहियूं, असां मर्द तोड़े औरतूं, असां सभु अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जा पाबंद आहियूं। ऐं उन में असां ते पाबंदी बराबरी जी बुनियाद ते आहे। असां मां को बि उन मां मुस्तस्ना कोन्हे। जीअं असां मर्द पाबंद आहियूं, तीअं मुस्लमान औरतूं, माइरूं, भेनरूं सभु पाबंद आहिनि त उहे बि अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी इताअत कनि। मूं हींअर आगाज़ में क़ुरान करीम जी सूरत अहज़ाब मां हिकु आयत तिलावत कई, जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त मा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल ख़ियरतु मिन अमरिहिम। कंहिं बि मोमिन मर्द या कंहिं मोमिनियाणी औरत जे लाइ इहो जाइज़ न आहे जो जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो अची वञे त उन जे साम्हूं ऐं यकून लहुमुल ख़ियरतु मिन अमरिहिम, हू पंहिंजा इख़्तियार हलाइनि, हू पंहिंजी राय जो इज़हार कनि, पंहिंजी सोच, पंहिंजी फ़िक्र खे अहमियत ॾियनि ऐं अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे फ़ैसिले खे थुले छॾनि। इहो उन्हनि खे इख़्तियार कोन्हे। जेकॾहिं पंहिंजो इख़्तियार हलाईंदा त वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल ज़लालन मुबीना। जंहिं बि मर्द या औरत
अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कई त उहो वाज़े गुमराही में हलियो वियो। त इन आयत मां मालूम थियो त असीं पाबंद आहियूं अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिलनि खे तस्लीम करण जा, इताअत करण जा पाबंद आहियूं। पर जेकॾहिं असां इताअत न कंदासूं, असां तस्लीम न कंदासूं, फरमान बरदारी न कंदासूं, मुखालफ़त कंदासूं, नाफ़रमानी कंदासूं, त इन खे दीन जी नज़र में, अल्लाह जे क़ुरान जी नज़र में अल्लाह सुब्हानहु व तआला गुमराही करार ॾिनो आहे ऐं गुमराही जो अंजाम तमामु बुरो आहे। गुमराहीअ जी आसान जेका माना आहे, आसान लफ़्ज़नि में माना भटकियल माण्हू कॾहिं बि पंहिंजी मंज़िल मक़सूद ते कोन पहुचंदो आहे। जेको माण्हू रस्ते तां थड़ी वञे, जेको माण्हू रस्तो भुलिजी वञे, त उहो माण्हू हमेशह भटकंदो रहंदो आहे ऐं नतीजो हुनजो तमामु बुरो आहे। मंज़िल मक़सूद बि वेंदी आहे ऐं गॾो गॾु हू नंढड़को थी करे इन दुनिया मां हलियो वेंदो आहे। इहा थी वई दुनिया जी रुसवाई ऐं दुनिया जो नुक़सान, पर आख़िरत जो नुक़सान इन खां वधीक संगीन ऐं ख़तरनाक आहे। उन करे इस्लाह जे लाइ सभ खां पहिरीं असांजो ज़हन इहो हुजे त असां ते जॾहिं हुकुम अचे अल्लाह जो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो, त असां हुनखे तस्लीम करियूं। ऐं तव्हांजे साम्हूं कुझु मिसाल रखंदे वधंदुसि त असांखे अहसासु थिए ऐं उहे मिसाल असां उन ते गौर करियूं त अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में जेके अल्लाह जे प्यारे पैगंबर जूं सहाबिया हुयूं, जेके सहाबियात हुयूं, उन्हनि में इताअत जो जज़्बो केतिरे क़दुरु वधीक हो। तव्हांखे पहिरीं मिसाल ॾियां थो, सही मुस्लिम जी रिवायत आहे, सैयदा फातिमा बिन्त कैस रज़ी अल्लाह तआला जी मिसाल आहे। फातिमा बिन्त कैस रज़ी अल्लाह तआला अन्हा अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सहाबिया आहे। फातिमा बिन्त कैस रज़ी अल्लाह तआला अन्हा खे तलाक थी वई ऐं उन खां पोइ हिकु टाइम आयो जंहिंमें उनखे जेका इद्दत आहे उहा गुज़ारण पइजी वई हली, जेका 3 महीना उन औरत खे इंतज़ारु करिणो आहे। मुड़ुस उनखे 3 तलाकूं ॾेई छॾियूं, घर मां कढी छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तुंहिंजी इद्दत पूरी थिए त मूंखे ॿुधाए ॾे। इद्दत पूरी थी, अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि आई, अल्लाह जे प्यारा पैगंबर मूं वटि 3 मर्दनि तरफ़ां निकाह जो पैगाम आयो आहे। हिकिड़ो मुआविया, ॿियो अबू जहम ऐं टियों उसामा। इन्हनि 3 माण्हुनि तरफ़ां मूं वटि निकाह जो पैगाम आयो आहे। हाणे तव्हां मूंखे सलाह ॾियो त आउं छा करियां। नबी करीम अलैहिस्सलाम जो फरमायो त मुआविया जेको आहे सो तमामु घटि ख़र्च करे थो पंहिंजी ज़ाल ते। अॻे बि हुनजो मिसाल मौजूदु आहे। उनजे करे हिकिड़ी रिवायत में लफ़्ज़ आहिनि त मिसी कोन ऐं हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि त उन वटि माल आहे ई कोन, यानी बेरोज़गार आहे, माल जी कमी आहे। उनजे करे मुआविया रज़ी अल्लाह ताला सां तव्हां निकाह न करियो। ॿियो तव्हां वटि पैगाम आयो आहे अबू जहम तरफ़ां। अबू जहम उहो सख़्तु मिज़ाज आहे, हर वक़्तु लठ खुले ते हूंदी अथसि। उन करे अबू जहम खे बि छॾे ॾियो। आउं तव्हांखे चवां इन की उसामत, तव्हां उसामा सां निगाह करे वठो। अच्छा, उसामा रज़ी अल्लाह ताला अनो शक्ल सूरत जो केतिरो हसीन जमील कोन हो, त उन करे सैयदा फातिमा रज़ी अल्लाह ताला जी रग़बत या हिकु दिली छिक जेका हुई सा उसामा रज़ी अल्लाह ताला न पई थिए। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हुकुम ॾिनो त तूं हीअं कर, उसामा सां शादी करे वठ। त दिल जी तमन्ना न हुजण बावजूद, दिल जी छिकी न हुजण जे बावजूद ऐं पसंदि न हुजण जे बावजूद सैयदा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हुकुम जे करे सैयदना उसामा रज़ी अल्लाह ताला सां चाहे निगाह करे विधो। ऐं उन खां पोइ से मुस्लिम जा रिवाज लफ़्ज़ आहिनि इहे, मतलब फ़ौतु बितु बिही, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इताअत जे करे, पांच सोरनि जो चयो मञण जे करे पोइ असांजो चर्चो हो पाड़े में, असां ते माण्हुनि खे रशक थींदो हो, माण्हुनि खे रीस थींदी हुई त हीउ केॾी हिननि जो निकाह कामयाबु थियो आहे, जोड़ो केॾो कामयाबु आहे। उसामा, सैयदना उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सैयदा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा
इन्हनि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जी पाण में केतिरी मोहबत आहे, केतिरो पाण में हिननि जो हेत आहे, केतिरो पंहिंजो ख़्यालु रखनि था, केॾो हिननि जो घर बहितरीनु हले थो, केतिरी हिननि जी पाण में हिकु मिज़ाजी मुवाफ़क़त आहे। फरमाए थी पोइ असांजे बारे में ईअं ॻाल्हियूं वणंदियूं हुयूं त हीअ तमामु बहितरीनु हिकु कामयाबु तरीन शादी थी आहे। ऐं जेको हीउ बयानु वाक़ियो बयानु कयो आहे, इन मां जेका ॻाल्हि बयानु करणु चाहिबो उहा इहा त अल्लाह जे पैगम्बर जी इताअत में बरकत, अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी इताअत में अल्लाह सुभाणे व तआला बरकत रखी आहे। ऐं सहाबियात अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी इताअत खे पंहिंजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जी बरकत जो ज़रियो सम्झंदियूं हुयूं। ॿियो मिसाल ॾियां, अल्लाह जे प्यारे पैगम्बर ॿ सहाबी आहिनि, हिकिड़ो मुग़ीस आहे ऐं ॿी बरीड़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा। ॿई ग़ुलाम हुआ। मुग़ीस रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिसण जो कुझु कोझो हो, ॾिसण जो कुझु सादड़ो। बरीड़ा रज़ी अल्लाह तआला शहज़ादी हुई, ॿिन्ही जो पाण में निकाह थियल हो, ॿई पाण छा आहे ग़ुलाम हुआ। हिकु वक़्तु आयो, अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला इंतहा रहमत हूंदी। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा सैयदा बरीड़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे पंहिंजे खीसे मां ख़र्च करे, पंहिंजो माल ख़र्च करे 900 ओकिया चांदी जेका असां छा आहे ॾेई करे ऐं सैयदा बरीड़ा रज़ी अल्लाह तआला खे चई तूं दुख करे दे आज़ाद। बरीड़ा रज़ी अल्लाह तआला जेल हूंदी, अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला जी पैसा ॾेई करे धणीअ खे छा कयईं आज़ाद। सैयदा बरीड़ा थी वई आज़ाद। हाणे जॾहिं उसूल इहो आहे शरीर जो त ज़ाल ऐं मुड़ुस ॿई ग़ुलाम आहिनि त हुन में ज़ाल खे इख़्तियार न आहे, मुड़ुस निकाह में रहंदी। पर जेकॾहिं ज़ाल आज़ाद थी वञे ऐं मुड़ुस ग़ुलाम आहे त औरत खे इख़्तियार आहे, रहणु चाहे त मर्दी वारी आहे, जेकॾहिं मुड़ुस खां चाहे खुला वठी हली वञे त मर्दी वारी। बरीड़ा रज़ी अल्लाह तआला आज़ाद थी ऐं सैयदना मुग़ीस रज़ी अल्लाह तआला चयो हाणे छा आहे छुटी ॻाल्हि, निकाह पंहिंजो ख़तमु, आऊं थी विया आज़ाद, तूं हिन ग़ुलाम आहीं, उन करे आऊं तव्हांजे निकाह में रहणु कोन चाहियां। मुग़ीस रज़ी अल्लाह तआला तमामु हाणे ॾुखारो थियो, तमामु हाणे मिनतूं कई, सिफ़ारिशूं कराई, आख़िर में रुनो ऐं पाण सगों मिसाल साहबा खे ॾिसो त मुग़ीस जी बरीड़ा सां मोहबत केतिरी आहे ऐं बरीड़ा जे मुग़ीस सां बूज़ केतिरो आहे। पाण सगों माना हैरान थी विया त हेतिरो मुग़ीस चाहे पियो तॾहिं बरीड़ा रहणु कोन पई चाहे। पोइ पाण त बरीड़ा त मुग़ीस सां गॾु चाहे रह निकाह में। बरीड़ा रज़ी अल्लाह सवाल कयो, अल्लाह जा पैगम्बर जे तव्हांजो हुकुम आहे त हाज़िर, जे तव्हांजो हुकुम आहे त आऊं मुग़ीस रज़ी अल्लाह तआला सां गॾु रहंदुसि, आऊं हुनखे छा बर्दाश्त कंदुसि। पर जेकॾहिं तव्हांजो हुकुम न आहे, मशवरो आहे त पोइ ऐं बाख़्तियार आहे। पोइ पाण सुभाणे वज़ाहत फरमाई त न हुकुम कोन थो ॾियां तोखे, छो त शरीयत जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो जेको दीन आहे उन में कानून इहो आहे त हाणे जॾहिं मुड़ुस ग़ुलाम रहिजी वियो, औरत आज़ाद थी वई, ज़ाल आज़ाद थी वई त हाणे बाख़्तियार आहे। उन करे इख़्तियार त वटि आहे, पर मशहूर जे हद ताईं असांजो मशवरो इहो आहे त अल्लाह जा पैगम्बर तव्हांजो मशवरो ॾेई करे आहे त आऊं बाख़्तियार आहे त पोइ मूंखे छा इजाज़त ॾियो। तव्हां ॾिसो त औरत पंहिंजी जेका हिकु दिल्ली जेको हिकु फ़ैसिलो आहे, उन फ़ैसिले तां फिरण लाइ तयारु आहे अल्लाह जे पैगम्बर जी इताअत में। जेकॾहिं अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो हुकुम आहे त उहो हुकुम मुंहिंजी अखियुनि ते मञींदुसि, मुंहिंजी दिलि खे वणे न वणे, मुंहिंजी दिलि उते राज़ी हुजे न हुजे, पर अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी इताअत कंदुसि। आऊं तव्हां टे मिसाल ॾियां। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला मिसाल ॾेई करे मां उते ॿिनी ॻाल्हि ॿुधायां। इहो वाक़ियो सुन नसाई में। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा वटि हिकु ग़ुलाम ईंदो हो। ग़ुलाम जो नालो आहे सालिम सबलान। ग़ुलाम जो नालो आहे सालिम सबलान। अम्मा आयशा वटि ईंदो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा हिन ग़ुलाम जी ईमानदारीअ मां तमामु घणी मुतासिर हुई। उन करे अम्मा आयशा खे जॾहिं को घर जो कमकार हूंदो हो, का मज़ूरी कराइणी हूंदी हुई, कंहिं वापार ते मोकिलाइणो हूंदो हो, त अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला सालिम सबलान खे घुराईंदी हुई ऐं उन खां चाहे उहे कमकार मज़दूरी कराईंदी हुई। ऐं सालिम सबलान रज़ी अल्लाह तआला अची करे अम्मा आयशा खां दीन जा कई मसइला सिखंदो हो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला सालिम सबलान जे साम्हूं अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो विज़ू मुकम्मल करे ॾेखारियो। छाजे करे जो ग़ुलाम खां पर्दो न आहे हूंदो, ग़ुलाम खां पर्दो न आहे। जीअं पंहिंजा बचड़ा ॿार आहिनि नंढड़ा नाबालिग ॿार, उन्हनि खां पर्दो कोन्हे, घर जे ॿारनि खां पर्दो कोन्हे, तीअं ग़ुलाम जेके हुन दौर जा हूंदा हुआ उहे हूंदा हुआ मालिक जी मिल्कियत। जीअं पाण ढोर आहिनि न पंहिंजा, ढगियूं, पंहिंजूं ॿकरियूं, पंहिंजूं मेहूं,
जीअं पंहिंजी मिल्कियत में आहिनि उन वक़्तु ग़ुलाम ईअं हूंदा हुआ। हिन वक़्तु जो नौकर ईअं कोन्हे। हिन वक़्तु जो नौकर भले केतिरो ख़ुशी माण्हू हुजे उनखां परदो आहे, पर उन वक़्तु जा ग़ुलाम जेके हूंदा हुआ उन्हनि जी नौकरी ईअं हूंदी उहे मिल्कियत हूंदा हुआ, उन करे उन्हनि खां परदो कोन्हे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला वेठो हूंदो हो, अम्मा आयशा खे हदीसूं ॿुधाईंदी हुई, बयानु कंदी हुई, ॿुधंदो हो। अम्मा आयशा हुन सां छा ॻाल्हियूं कंदी हुई, अलाह जे प्यारे प्यार में दिलि सेखारींदी हुई। हिकु ॾींहुं अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला वेठो, वेंदे वेंदे चई त उम्मुल मोमिनीन मुंहिंजी अम्मा अॼु मूंखे बरकत जी दुआ कर। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला चयो त पुटु छाजे करे? चई त अम्मा ॻाल्हि इहा आहे त मूं मुकातबत कई हुई पंहिंजे धणियुनि सां, मालिकनि सां। मुकातबत जी माना इहा आहे त पहिरीं पाण में मुआइदो तय थींदो त भाई हेतिरी मिल्कियत हेतिरा पैसा तूं अदा कंदे ऐं तूं थी वञे आज़ादु। त मूं जेको मुआइदो कयो पंहिंजे मालिकनि सां उहो पैसा भरींदे भरींदे अॼु आख़िरी किस्त ॾेई आयसि, अलाह साईं मूंखे अदा करे छॾियो आहे। उन करे तूं मूंखे बरकत जी दुआ कर। नेक माण्हुनि खां, घर जूं नेक औरतूं, घर जा नेक बुज़ुर्ग, उलमा, सालिहीन, इन्हनि खां नौजवान नस्ल खे, धीअरनि खे, पुटनि खे, नौजवान मर्दनि खे, औरतुनि खे दुआ वठणु घुरिजे। इहो सुठो तरीक़ो आहे। चए मां तूं मूंखे दुआ करे छॾ। अॼु अलाह ताला पहिरीं त ख़ाली दुआ जो चई। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला पहिरीं दुआ कई, बारक अल्लाह फीक, अल्लाह पाक तोखे बरकत ॾे, तूं जेका मूंखे दुआ जो चए पई छाजे करे? चई त अतकनी अल्लाह, तोखे दुआ जो उन करे चवां पियो जो अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, अल्लाह पाक मूंखे आज़ादु करे छॾियो, मुंहिंजी कंध में जो ग़ुलामी जो फंदो हो न अॼु निकिरी वियो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला सुन सही लफ़्ज़ आहिनि। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला हुनखे दुआ त ॾिनी बरकत जी, पर दुआ ॾींदे ई अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला फौरन पंहिंजो पर्दो जेको हो छा मथे तां लाहे करे ऐं फौरन छा पर्दो कयो। हालांकि घर ईंदड़ वेंदड़ माण्हू, मिजेदी माण्हू ऐं हदीस जा लफ़्ज़ आहिनि त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला उन ते तमामु घणो एतमाद कंदी हुई। घर में कमाइण वारो, बचो थी कमाइण वारो, पर हाणे आज़ादु थी वियो त आज़ाद मर्द खां औरत खे पर्दो करणो आहे। हालांकि अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला ऐं अलाह जे पैगंबर जूं सभु गवारियूं सभिनी मोमिननि जूं माइरूं आहिनि, उन सां निकाह अबदी हराम आहे, पर शरीयत में पर्दो करण खां आहे। उनजे करे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला देरि ई कोन कई, फौरन अम्मा आयशा पंहिंजो जेको हिजाब हो, जेका चादर हुई, पंहिंजे मुंहं तां विझी करे ऐं पर्दो करे थी। ख़ुदि साहिब ख़ुदि बयानु करे थो। इहो मिसाल आहे अॼु जी मुंहिंजी माइरुनि भेनरुनि जे लाइ त ॾिसो इताअत ईअं थींदी आहे। अल्लाह ऐं अलाह जे प्यार में इताअत, क़ुरान में हुकुम आहे न, या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। ऐं पैगंबर तूं चओ पंहिंजनि न्याणियुनि खे, पंहिंजनि घरवारनि खे, आम सहाबियात खे त तव्हां पंहिंजूं चादरूं पंहिंजे चहिरनि तां उन्हनि चादरनि खे लाहे करे ऐं पर्दो कंदियूं करियो हर गैर महरम माण्हू खां। त इहे टे तव्हां मिसाल ॿुधंदा, मिसाल खोड़ सारा आहिनि सहाबियात जा। मिसालनि में छा टाइम पूरो थींदो, उन करे टे मिसाल ना इताअत जा त अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दौर में उम्महातुल मोमिनीन, आम सहाबियात, उन्हनि जी दिलनि में अल्लाह अल्लाह जे पैगंबर जी इताअत जो जज़्बो केतिरो हो जो हुकुम ईंदो हो, अल्लाह पारां हुकुम आयो या अल्लाह जे प्यारे पैगंबर पारां हुकुम आयो, उनखे फौरन तस्लीम कंदियूं हुयूं। उन करे अल्लाह पाक ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी घरवारियूं उम्महातुल मोमिनीन, उन्हनि जी ज़ुबानी, उन्हनि औरतुनि जी तारीफ़ क़ुरान में मौजूदु आहे, हदीसनि में मौजूदु आहे, ऐं उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला जी ज़ुबानी आसार में मौजूदु आहे। हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे असां मुस्लमान मर्दनि खे ऐं औरतुनि खे, उहा ज़रूरत इताअत जी आहे। काफ़ी मसइलनि जी ॼाण असांखे अल्हम्दुलिल्लाह आहे, काफ़ी मसइला घर में ॿुधूं था, पर जेका ज़रूरत आहे उहा इताअत जी आहे। असां में जज़्बो हुजे त असां इताअत करियूं। तव्हां ॾिसो मर्दनि जे लाइ दुनिया तमामु वसी आहे, पर औरतुनि जी दुनिया जेका आहे सा ही पंहिंजो चौदीवारी आहे, नंढड़ो घरु आहे। हाणे उन औरत खे जेका पंहिंजी जेका हुनजी दुनिया आहे, जो घरु आहे, उन घर खे हिकु बहितरीन ज़रखेज़, बहितरीन सरसब्ज़, पुरअमन बणाए रखिणो आहे त जीअं पंहिंजो जेको ही चौदीवारी जेका हुनजी कुल काइनात आहे, जंहिंमें हुनजा वालिदैन आहिनि या त हुनजा भाइर गॾु आहिनि या त हुनमें हुनजा पुटड़ा बचड़ा गॾु आहिनि, हुनजो मुड़ुसु गॾु आहे। ठीकु आहे, हुनजा घर जेके ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो घर उहो आहे जंहिंमें पंहिंजे माउ पीउ सां गॾु आहे, पंहिंजे भाइरनि सां गॾु आहे, ठीकु आहे, चाचनि सां गॾु आहे। हिकिड़ो घर उहो आहे। ऐं ॿियो घर उहो आहे जंहिंमें हूअ
पंहिंजी सस सां गॾु आहे, सोहरे सां गॾु आहे, पंहिंजे मुड़ुस सां गॾु आहे, पंहिंजे बचनि सां गॾु आहे। इहे ॿ घर आहिनि। जंहिं बि घर में हुजे उन घर में इन औरत खे जेका पंहिंजी मसूलियत आहे अल्लाह वारे पैगंबर तरफ़ां उन मसूलियत जो ख़्यालु करणो आहे। मसूलियत कहिड़ी आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर आहे तव्हां मां हर हिकु माण्हू ज़िम्मेदार आहे। कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तव्हां मां मर्द हुजे या औरत, उहो हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेदारीअ बाबति अल्लाह ताला वटि उहो जवाबदार आहे। उनखे अल्लाह जी बारगाह में सुभाणे जवाबु ॾियणो पवंदो। मर्द खे पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जो, घर जे वॾे खे पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जो, घर जी धञाणी खे पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जो, औलाद खे पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जो सुभाणे अल्लाह जी बारगाह में जवाबु ॾियणो आहे। त पाण खे जेका पंहिंजी कुल काइनात जेका दुनिया आहे, जेका पंहिंजी चौदीवारी आहे, इन चौदीवारी में पाण खे सोचणो आहे, पाण खे सम्झणो आहे, पाण खे गौर करणो आहे त पाण कहिड़ा कदम भरियूं जिन कदमनि जे नतीजे में पंहिंजी इहे चौदीवारी भले उहो लोड़ो हुजे, उहो लकड़नि जी ठहियल हुजे, उन में मना ठहियल हुजनि, उन में छन ठहियल हुजनि, उन में चौरा झूपड़ा हुजनि, उहा कहिड़ी बि सूरत में हुजे, पर उहो पाण खे पुरअमन बणाइणो आहे। उन लाइ बुनियादी किरदारु उन औरत जो हूंदो। इहा ॻाल्हि यादि रखो, ठीकु आहे न? ॾिसो, पुरअमन घर जे लाइ न को बिल्डिंग शर्त आहे, न को लखे रुपया पघार शर्त आहे, न को हुन में छा आहे वॾो को माल जो हेड़ियूं शर्त आहिनि, न को भला कपिड़ा शर्त आहिनि, न को भलियूं घणियूं शर्त आहिनि। असां कई अहिड़ा घराना, कई ख़ानदान, कई फैमिलीज़ ॾिठियूं आहिनि जिन वटि इहे सभु शयूं, वॾा उहिदा, वॾा माल, वॾियूं ज़मीनूं, बंगला, गाॾियूं, पर घर छा आहे? घर हुननि जे लाइ सम्झो ईअं त वबाल जो ज़रियो आहे। घर में को सुकून कोन्हे। अहिड़े घरनि जे अंदरां अल्लाह रहम फरमाए ख़ुदकुशियूं ॾिठियूंसूं, आम इनफरादी तौर ते न, इज्तिमाही तौर ते। तव्हां ॾिठा हूंदा पंहिंजे पाकिस्तान जा वज़ीर लेवल जा माण्हू, वज़ीर लेवल जे घरनि जे अंदरि छा ख़ुदकुशियूं मिलियूं। नालो नथो खणाऊं, हीउ क़रीब 1.5-2 साल पहिरीं जो वाक़ियो अथव न। वज़ीर लेवल जे माण्हू घर में पंहिंजो पाण खे बस कयो, पंहिंजे हज़ार खे बस करणी चाहे ॿाहिरि छॾे, कराची जो वाक़ियो आहे, ठीकु आहे? भला कहिड़ी शइ जी खोट इन माण्हू वटि? उहिदा, बंगला, कराची जे अंदरि छा डिफेंस में बंगला, उन खां पोइ छा आहे वज़ारतूं, उहो बि छा आहे पोयां कंटिन्यू हलंदियूं आहियूं, पर उन्हनि जो घर हुननि जे लाइ दुनिया में अज़ाब बणिजी वियो ऐं आख़िरत में बि ज़ाहिर अज़ाब बणिजी वियो। अॻियां अल्लाह जा माण्हू अल्लाह जे हवाले। त मक़सदु मुंहिंजो इहो आहे त घरनि जे अंदरि माल, मिल्कियत, माया, बंगला, बिल्डिंगूं, इहे शयूं घर जे अंदरि सुकून, अमन ऐं चैन जी निशानी कोन्हे। सुकून, अमन, चैन हिकु झोपड़े, हिकु पंहिंजे छने जे अंदरि मिली सघे थो जॾहिं घर जे अंदरि घर वारनि जी पाण में मुवाफ़क़त हुजे। जॾहिं घर जी जेका धञाणी आहे, घर जी औरत जेका आहे, जॾहिं उन्हनि जे दिलि में अहसासु हुजे त हीउ मुंहिंजो घर आहे, मूंखे संभालणो आहे, पोइ उन में मुख़्तलिफ़ उनखे दौर सां पवनि था। हिकु दौरु उहो आहे जेको छा शादी जो दौरु आहे, जंहिंमें निकाह थिए थो, रुख़्सती थिए थी, निखेटी थिए थी। हिकु जेका नई छोकिरी, नौतजुर्बेकार छोकिरी, उहा छा घर में अचे थी। हिकु दौरु इहो आहे। इन दौर जे अंदरि सभ खां बुनियादी किरदारु जेको हूंदो आहे घर खे संभालण में, उहो ॿ तरफ़ हूंदो आहे। हिकु पासे ससु हूंदी आहे, ॿिए पासे नौं हूंदी आहे। इन्हनि खे गॾिजी करे इन माहौल खे कंट्रोल करे हलणो पवंदो आहे। पर इन में आगाज़ कंदुसि जेका असुल गर्दणी हुन खां। असुल गर्दणी केरु आहे? ससु आहे, जंहिं हिन घर में 30 वर, 35 वर, 40 वर, 25 वर घटि में घटि टाइम ॾिनो आहे। उन्हनि घर खे छा आहे जला बख़्शी आहे, जीडान ॾिनो आहे। उन्हनि घर खे ठाहियो आहे पंहिंजे हथनि सां, ज़रो ज़रो गॾु करे पंहिंजे मुड़ुस जो पघर जेको आहे न उहो फुड़ो फुड़ो गॾु करे घर ठाहियो आहे। इहा गर्दणी आहे। हा, इनखे पंहिंजो घर संभालणो आहे। छाजे करे? जेका नई लाॾी घर में आई आहे उनखे उन घर जो थी सघे थो ओतिरो अहसासु न थिए एतिरो छा आहे ससु खे। छो? उनजो ठाहियल आहे, उनमें हुनजे हॾनि जो मिख शामिल आहे, उनमें हुनजी इंतिहाई डिघे अरसे जेका मज़दूरी जेका आहे न, उजरत, हुनजी महिनत, हुनजा हॾ कठा आहिनि, हुनजो खून शामिल आहे।
उनजे करे सभ खां वधीक ज़िम्मेदारी उन सस जी आहे त उन घर जे माहौल खे कंट्रोल करे। उन माहौल खे कंट्रोल करण जे लाइ हुनखे कहिड़ियूं शयूं सम्झनि? ॿ शयूं। नंबर 1 त आउं घर ॾियणी आहियां ऐं जेका ॿाहिरां आई आहे उहा हिन घर जी छा आहे, मुंहिंजे बराबरि मूं शरीक ॾियणी आहे, पर फ़र्क़ु इहो आहे आउं वॾी आहियां हूअ नंढी आहे। आउं माउ जीअं आहियां, आउं माउ जी जाइ ते आहियां ऐं हू मुंहिंजी धीउ जी जाइ ते आहे। हाणे वेही करे तव्हां ॾिसो त माउ ऐं धीअ में ॾींहं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। माउ जो बर्दाश्त, माउ जो सब्र, माउ जी सोच, माउ जो प्यार, माउ जी दिली बाबीस, ठीकु आहे। माउ पंहिंजे वात जो गिराब छा चवंदी पंहिंजी धीअ खे खारायां पर मुंहिंजी धीउ छा सुकी हुजे। जीअं इहो माउ जो जज़्बो हूंदो आहे, इहो जज़्बो सस खे पंहिंजे नौं सां रखिणो पवंदो। तॾहिं छा आहे ही ज़िंदगी जो ही पुरअमन, ही पुरसुकून गाॾो जेको छा आहे पंहिंजे सफ़र ते रवानो थींदो। पर जेकॾहिं सस भेटींदी नौं खे पंहिंजो पाण सां, त अॼु जे नौहनि जे वस जी ॻाल्हि न आहे जो सस सां कुलो कुले में मिलाए हलनि। हिन करे अॼु जेके असांजो नौं आहिनि न, उहे इंतिहाई लाड कोर में पलियूं आहिनि। थधियूं छाऊं, घरनि में फ्रिज, बर्फ़ूं, लाइटूं, घरनि जे अंदरि पंखा, इहे सहूलियतूं जेके ससूं उन कोन थियूं हुयूं। हुन जंड पीठा, हुन दला खया, हुन छा आहे पंहिंजे मथनि ते खिपनियूं भरियूं खणी पंहिंजा घर ठाहिया। हुननि छा आहे गिया करे पंहिंजे घरनि में पारा विलोड़े उन्हनि गिहनि मां पंहिंजा छा आहे ॻाह ठाहिया। जेके उन्हनि ॾुख ॾिठा उहे अॼु जी असांजे धीअरुनि असांजे नौहनि कोन ठाहिनि। उन करे जेको अहसासु सस जी दिलि में आहे उहो नौं जी दिलि में कोन हूंदो। उन करे उन हिसाब सां सस में जेको बर्दाश्त आहे, जेको सब्र आहे, जेको तहमुल आहे, उहो नौं खां घटि में अगरि ॾहण ते हूंदो तॾहिं छा घर खे अॻिते छा आहे हलाइबो। जेकॾहिं न त टसल थींदी। अॼु जी नौं सस सां कोन पढ़ंदी कम जे अंदरि। उनजो पंहिंजो तारेकार आहे, उनजी पंहिंजी ताक़त आहे, उनजी पंहिंजी सिहत आहे, उनजी पंहिंजी ज़िंदगी आहे। उनजे करे पाण में उनखे तक़ाबुली अंदाज़ सां, मुक़ाबले जे अंदाज़ सां भेट कोन कबी। जेकॾहिं मुड़ुस खे संभाले पई, मुड़ुस जा कपिड़ा धोए पई, मानी जो ख़्यालु करे पई, सफ़ाई सुथरा जो ख़्यालु करे पई, घर में 5 वक़्त नमाज़ पढ़े पई, तव्हां सां बदतमीज़ी कोन थी करे, आउं चवां थो इहा नौं जेका आहे पंहिंजे घर में रहमत बणिजी आई। बसि पुट जंहिं पायां आई आहे न, पुट ख़ुशि आहे न, पाण ख़ुशि आहे। बसि पुट खे ख़ुशि रखियो वठी आहे। मूं अर्ज़ु कयो न, हुनजा हक़ कहिड़ा आहिनि? उनजो खाधो पीतो, उनजो कपिड़ो लटो, उनजी जेका छा आहे ज़हनी सुकून, उनजो छा आहे उनजी जेका मिज़ाज शनासी, उहे सभु शयूं जेकॾहिं आहिनि न, त पोइ पाण सस ऐं सहुरे खे जेकॾहिं घणी पाण खे छा आहे पंहिंजी ख़िदमत न कई त बड़े ख़ैरु आहे। पंहिंजो घर अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहे, असांजो पुटु ख़ुशि आहे त छा आहे असांजो घर ख़ुशि आहे। पहिरीं ॻाल्हि इहा। नंबर 2, ॿियो पासो जेको छा आहे असांजी नौं जो आहे। इन वारे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा औरत कंसाऊं त अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान करीम में इरशाद फरमायो अर्रिजालु क़व्वामून अला निसा। ऐं कोई शख़्स ॻाल्हि खे मुफ़्त करियां छो टाइम इलाही गर्मी आहे, इलाही हब्स लॻो पियो, ॻाल्हि खे छा आहे छॾ करियो। त अल्लाह सुब्हानहु व तआला जो फरमान आहे त अर्रिजालु क़व्वामून अला निसा। अल्लाह पाक मर्दनि खे औरतुनि ते निगरान, हाकिम, सुपीरियर ऐं मथां रखिया आहिनि। ठीकु आहे। औरत जी निस्बत जेको मर्द आहे अल्लाह पाक उनखे औरत खां मथां रखियो। आसान लफ़्ज़नि में मर्द औरतुनि ते हुक्मरान आहिनि। कहिड़े औरतुनि ते? पंहिंजे ज़ालनि ते, भेणनि ते न, माउ ते न। माउ जे साम्हूं त झुकियल रहंदो। ठीकु आहे। भेण जो ही भाउ आहे, सरीको आहे। पर औरत जे मुक़ाबले में, ज़ाल जे मुक़ाबले में ज़ाल ते अल्लाह ताला मर्द खे फ़ौक़ियत ॾिनी आहे। मा फ़ज़्ज़ल अल्लाहु बअदहुम अला बअद। उन करे जो अल्लाह पाक मर्द ऐं औरत खे हिक ॿिए ते फ़ज़ीलत ॾिनी आहे। ठीकु आहे। भई मां अनफ़क़ू, उन करे जो मर्द ख़र्च करे थो, औरत वेही उन खपाए थी। वॾो फ़र्क़ु आहे न। ही सुबुह जो फजर पढ़ी करे छा निकिरे थो, हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी ड्यूटी आहे। उहो पंहिंजी पंहिंजी ड्यूटी सां निकिरे थो। पोइ को तकिड़ो निकिरे, को अवेरो, को सवेरो, को पंहिंजे शहर में आहे, को परदेस में, पर हू तव्हांजे सुख जे लाइ पंहिंजो सुख ऐं चैन क़ुर्बान कनि था। को 8 कलाक कमाए, को 10 कलाक कमाए, को 12 कलाक कमाए, को 15 कलाक कमाए, पर नींद छा आहे त मुंहिंजा घर वारा सुखिया हुजनि, उहे छांव में हुजनि, उन्हनि ताईं
टाइम ते उनखे अटो मिले, उनखे गिह पाणी मिले, उनखे चाहे खंडु चांहि मिले, उनखे खीर जी सुती मिले, हर शइ मिले, घर वारा ख़ुशि हुजनि त आउं ख़ुशि आहियां। त उहे ख़र्च कनि था, उन करे अलाह पाक उन्हनि खे औरत ते फ़ज़ीलत ॾिनी आहे, उनखे अहमियत ॾिनी आहे, उनखे फ़ौक़त ॾिनी आहे। अलाह पाक जेको रुतबो ॾिनो आहे उहो रुतबो ज़ालनि खे तस्लीम करणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि, अलाह सुब्हानो ताला मुड़ुस खे जेको रुतबो ॾिनो आहे उहो रुतबो तस्लीम कबो त घर हलंदो, न कबो त घर कोन हलंदो। आउं तव्हां मिसाल ॾियां थो। औरत पर जी ॻाल्हि आहे, भाउ आहियूं न असां घर में, असीं 4 भाउ आहियूं। जेकॾहिं असां भाउ हिकिड़े भाउ खे अहमियत कोन ॾींदा, जेको वॾो आहे उनखे अहमियत कोन ॾींदासीं, गॾु भाउ वरी कोन ठहंदा। हालांकि हर को पंहिंजो कमाए पहिरियों खाए थो, पर भाउ खे अहमियत कोन ॾींदो, नंढो वॾे खे अहमियत कोन ॾींदो, घर कोन हलंदो। भाउ पाण मां टुटी वेंदा हलिया, छिनी छियूं थी वेंदा हलिया, त छा जॾहिं भाउ पंहिंजो कमाए पंहिंजो खाए थो, उहो वॾे भाउ जो एतिराम न करे, वॾे भाउ सां गॾु कोन थो हली सघे? छा ज़ाल मुड़ुस जो एतिराम न करे, उनखे अहमियत न ॾे, जेको अलाह उनखे हक़ ॾिनो उहो न ॾे, त छा ज़ाल ऐं मुड़ुस जा जेका तालुका हुजनि घुरिजनि, छा बाल रहंदा, बरक़रार रहंदा? कतई कोन रहंदा। उन करे पहिरीं ॻाल्हि यादि रखो त ज़ाल खे पंहिंजे मुड़ुस खे अहमियत ॾिनी आहे। ताबियात न, अलाह जे प्यारे पैगंबर जो दौर, पोइ सहाबा जो दौर, पोइ ताबीन जो दौर। ताबीन जो दौर आहे। हिकु औरत खां सवाल थिए थो, जो ख़बर आहे अमीर पंहिंजे मुड़ुसनि खे केतिरी अहमियत ॾींदियूं हुयूं? चवे थी असांजे दौर में मुड़ुस ईअं हूंदा हुआ जीअं बादशाह हूंदा आहिनि, मुल्क जा बादशाह, उन्हनि जो पूरे मुल्क ते हुकुम हलंदो आहे। असीं पंहिंजे मुड़ुसनि खे अहमियत ईअं ॾींदियूं हुयूंसीं। जॾहिं तव्हां पंहिंजे मुड़ुस खे एतिरो अहमियत ॾींदियूं त हू तव्हांखे बिल औला तव्हां खां वधीक अहमियत ॾींदो, हू तव्हांजो लख दफ़ा ख़्यालु कंदो। पर कॾहिं जॾहिं तव्हां तरफ़ां हुनखे अहमियत हूंदी न, अहमियत अलाह ॾिनी आहे। हाणे मिसाल ॾियां थो, अलाह जे प्यारे पैगंबर साहब बि आयो कि अलाह जे पैगंबर हीरा जी सरज़मीन खां निकिता आहियूं, तव्हां वटि आया आहियूं। असां उते हिकु हैरत अंगेज़ ॻाल्हि ॾिठी। उते जा माण्हू जेको मुंहिंजो बादशाह हो, उन बादशाह जे साम्हूं झुकिया पे सिधो कयूं पिए। साईं जेकॾहिं इजाज़त हुजे त तव्हां इमामुल अंबिया आहियो, असां तव्हां जे अॻियां झुकूं सिधो करियूं। पाण चयूं त छा मुंहिंजे वफ़ात खां पोइ तव्हां अॼु सिधो कंदा मुंहिंजी ख़बर ते? साईं न, फरमाया त पोइ जेल बि जाइज़ कोन्हे। पोइ फरमायो लव अमरतु अहदन ऐं यसुद अहदन लअमरतुल मरअत अन तस्जुद लिज़ौजिहा। फरमायो त जेकॾहिं दुनिया में आउं कंहिंखे हुकुम ॾियां हा त कंहिंखे सजदो करे, त आउं औरत हुकुम ॾियां त औरत पंहिंजे मुड़ुस खे सजदो करे। तव्हां लफ़्ज़ ॿुधो अलाह जे प्यारे पैगंबर जा, यानी तव्हां अहमियत ॾिसो, यानी मर्द खे अलाह ताला एतिरी अहमियत ॾिनी आहे, ही एतिरो अफ़ज़ल आहे, पंहिंजी ज़ाल जे लाइ एॾी वॾी अहमियत आहे जो जेकॾहिं सजदो जाइज़ हुजे हा त फ़क़ति इन वाहिद इंसान जे लाइ आउं जाइज़ करार ॾियां हा त हीउ सजदे जे लाइक़ु आहे। जॾहिं थकी टुटी अचे थो त औरत हिनखे ज़ाल हिन सजदो करे, हिन खे झुकी पवे, पर न, सजदो फ़क़ति अलाह खे रुॻाए थो, मख़लूक मां कंहिं जाइज़ कोन्हे। उन करे आउं औरत खे सजदो नथो ॾियां। पर इन खां सवाइ अलाह जे प्यारे फरमायो त 3 अहिड़ा माण्हू आहिनि जिन जूं निमाज़ूं उन्हनि जे कननि खां मथे कोन चढ़नि। 3 माण्हू, उन्हनि 3 माण्हुनि मां हिकु औरत आहे, वमरातुन वज़ौजुहा बात वाले वज़ौजुहा साक़ित। फरमायो त औरत जेकॾहिं हिकु राति गुज़ारे, हिकु राति, महीना, हफ़्ता, साल परे जी ॻाल्हि, पाण हूंदा आहिनि न ख़ानदाननि जे अंदरि जहिड़ा, अबा ज़ाल कावड़जी वेई हली, साल थी वियो, अञा माइट वेठी आहे। शाबत हुजे माइटनि खे बि, न्याणी कावड़जी आई, साल ताईं विहारे वेठा आहिनि, पिया फ़ैसिला हदनि पियूं, ॿेड़ी हदनि पियूं, छा पंचायतूं हदनि, परवाह ई कोन। अलाह अकबर, हीउ मुआशिरो आहे। किथे किथे ज़ुल्म बि हूंदो आहे, उन ज़ुल्म जो हल मौजूदु आहे, पर न्याय खे सालनि जा साल पंहिंजे घर में विहारे, उनखे विहारणु, उन सपोर्ट करणु, इहो न्याणी जो घर उजाड़णु। फरमायो त हिकु राति जेकॾहिं ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे नाराज़ करे गुज़ारे थी, फरमायो त इन राति जी जेका बि निमाज़ आहे, इहा निमाज़ अलाह ताला क़बूल नथो करे। वमरातुन बादत वज़ौजुहा अलैहा साख़ितुन, औरत राति गुज़ारे थी पर मुड़ुस खां नाराज़ आहे,
इन औरत जी निमाज़ पंहिंजे कननि खां मथे कोन थी वञे, हर नेक अमल अल्लाह जी बारगाह मथे चढ़े थो। तव्हां अंदाज़ो लॻायो त मुड़ुस जी नाराज़गी, मुड़ुस जी पंहिंजे ज़ार सां ॾुख, पंहिंजी ज़ार सां नाराज़गी अल्लाह ताला जे केतिरो ॾमर जो ज़रियो आहे। तव्हां इन में अंदाज़ो लॻायो। हिकु जाइ ते अल्लाह जे प्यारे पैगंबर कसम खयो आहे। इहा रिवायत सुनन इब्न माजा में आहे, वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही, वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही, उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मोहम्मद करीम जी जान आहे। फरमायूं त ला तुअद्दिल मरअतु हक़ ज़ौजिहा हत्ता तुअद्दिय, ला तुअद्दिल मरअतु हक़ रब्बिहा हत्ता तुअद्दी हक़ ज़ौजिहा। का बि औरत तेस ताईं पंहिंजे रब जा हक़ अदा नथी करे सघे जेसि ताईं पंहिंजे मुड़ुस जा हक़ अदा न करे। अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजी कसम खयो आहे ऐं कसम खां फरमायूं त जेसि ताईं पंहिंजे मुड़ुस जा हक़ अदा न करे तेसि ताईं अल्लाह जा हक़ अदा नथी करे सघे। हिनजी माना छा आहे? हिनजी माना इहा आहे त इहो हिकु मयार आहे, हिकु शनाख़्त आहे, सुञाणप आहे, अलामत आहे त जेका औरत पंहिंजे मुड़ुस खे संभाले थी उन जूं इबादतूं अल्लाह वटि क़बूल आहिनि। पर जेका औरत मुड़ुस जे ख़्याल करण बावजूदि, मुड़ुस जी उन जी सार संभाल लहण जे बावजूदि ख़र्चो, पाणी, कपिड़ो, लटो, घर, ख़्याल करण, भाइण सभु कुझु करे थो, उन जे बावजूदि औरत उन जी शुक्रगुज़ारी न करे, उन जो ख़्याल न करे त अल्लाह खे इन जी इबादत जी का परवाह कोन्हे। अल्लाह जा प्यारा पैगंबर घर वेठा आहिनि। हिकु औरत अचे थी, अल्लाहु अकबर, इहा रिवायत बि सही रिवायत आहे। पाण मयूं त औरत पंहिंजे कम सां अचे थी, अल्लाह जे प्यारे पैगंबर गुज़ारिश करे थी, पास औरत सभ खां पहिरीं उन औरत जो मसइलो हल कयो। पोइ पाण पुछंदे माई तूं शादीशुदा आहीं, मुड़ुस वारी आहीं? जी हा साईं। पाण मयूं त भला मुड़ुस सां तुंहिंजो रवैयो कीअं आहे, मुड़ुस सां तुंहिंजो रवैयो कीअं आहे? चई अल्लाह जा प्यारा पैगंबर जेतिरो मुंहिंजो वस आहे न, मुंहिंजे वस आहे आउं तमामु घणी कोशिशि कंदी आहियां त मुंहिंजो मुड़ुसु ॾुखियो न थिए। जेतिरी मुंहिंजी कोशिशि आहे पूरो वस करियां थी त आउं हुनजी ख़िदमत करियां, हिनखे राज़ी करियां, ख़ुशि करियां, कंहिं बि लिहाज़ सां हिनखे हिन में जी ख़िदमत में का उणाई न रहे। पाण मयूं त माई तूं ॾिस फंदुरी, तूं ध्यानु कजांइ इन्नहु जन्नतुकी व नारुकी, हीउ जेको मुड़ुसु आहे न हीउ तुंहिंजे लाइ जन्नत बि आहे, तुंहिंजे लाइ जहन्नम बि आहे। ॾिसो तव्हां अल्लाह जे प्यारे में अल्फाज़, हीउ मुड़ुसु तुंहिंजे लाइ जन्नत बि आहे ऐं तुंहिंजे लाइ जहन्नम बि आहे। हिनजी माना छा आहे? हिनजी माना इहा आहे त जे तूं हुनखे राज़ी कयो, हुनखे ख़ुशि कई, तुंहिंजे लाइ जन्नत आहे। पर जेकॾहिं तूं हुनखे राज़ी न कयो, हुनखे ॾुखियो कई, हुनखे रंजाई, नाराज़ कई, बदनाम कई, राय गुनाह जो, त पोइ ई माण्हू तुंहिंजे लाइ जहन्नम जो ज़रियो बणिजी सघिजे थो। उनजे करे जेके असां जूं नूंहं अचनि थियूं या असांजूं घर वारियूं, मुंहिंजूं माइरूं भेनरूं जेके आहिनि, उनमें गुज़ारिश आहे त इन हवाले सां अल्लाह जे प्यारे पैगंबर जा फरमान, क़ुर जूं आयतूं पंहिंजे साम्हूं रखनि। पंहिंजे घर खे जेकॾहिं जन्नत बणाइणो आहे त पंहिंजो जेको मुड़ुसु आहे उनखे पंहिंजे मथे जो मोड़ करे पाइबो, उनजो ख़्यालु कबो। हुनजी ज़ाती हिस्त कहिड़ी बि हुजे, हू ज़ाती हिस्त मुताबिक़ तव्हांजो ख़्यालु करे थो, तव्हांखे लख इज़तूं करणियूं पवंदियूं, हुनजी ॻाल्हि खे अहमियत ॾियणी पवंदी, हुनजो ख़्यालु करिणो पवंदो। पोइ तव्हां ॾिसो त हीउ माण्हू तव्हांजो केतिरो ख़्यालु करे थो। नंबर 1। नंबर 2, जॾहिं तव्हां ईअं कंदा न त हीउ तव्हांजो हीउ कखाऊं घर जेको तव्हांजो जन्नत हूंदो। ठीकु आहे। नंबर 1। नंबर 2, मुड़ुस सां गॾु हुनजा माउ पीउ आहिनि, मुड़ुस सां गॾु हुनजा माउ पीउ आहिनि जेके तव्हांजा ससु ऐं सहुरो आहिनि। पंहिंजे वस आहे तव्हांखे उन्हनि जी ख़िदमत करणी। ॾिसो हिकिड़ियूं फ़िकी बहसूं आहिनि, इल्मी बहसूं आहिनि, उन खां हटी करे औरत कयां थो। पंहिंजो जेको उर्फ़ आहे न, पंहिंजो मुआशिरो, पंहिंजो रवाज, पंहिंजे थरपाक जे रवाज जे अंदरि जेके ससु ऐं सहुरो आहिनि उन्हनि जी ख़िदमत केरु कंदो आहे? जेसि ताईं धीअरूं घर में उहे कंदियूं आहिनि, जेसि ताईं धीअरूं घर में आहिनि त पंहिंजे पीउ खे, माउ खे कोसो वाह न कोन ॾींदियूं आहिनि। इला माशा अल्लाह, इला माशा अल्लाह। जेकॾहिं न त नेक धीअ जेसि ताईं घर में आहे, जेसि ताईं पंहिंजे घर बेड़ी थिए, शादी थिए, तेसि ताईं पंहिंजे माउ ऐं पीउ जे लाइ उहा रहमत हूंदी आहे। पर उन्हनि जो बि हिकु वक़्तु आहे, अॻियां उन्हनि जा पंहिंजा छा आहे घर आबाद थियनि था। हाणे ज़िमेदारी कंहिं ते आहे? पुट ते आहे। माउ ऐं पीउ जी संभाल कंहिं ते आहे? पुट ते आहे।
ख़ुश नसीब आहिनि उहे पुट जिन जूं घर वारियूं पंहिंजे सस ऐं सहुरे खे इज़त ॾियनि थियूं। ख़ुश नसीब आहिनि पर अलाह जो कसम। इहा बि सहारत आहे अलाह ताला जंहिंखे नसीब करे इन जे लाइ बि को पैसो, को वॾो उहिदो, उन लाइ को वॾो नालो, को वॾियूं प्रॉपर्टी शर्त कोन्हे। गुरबत ई सही, पर जेकॾहिं पुट ऐं नुंहुं जेकॾहिं इन्हनि जी दिलि में सस ऐं सहुरे जो माउ पीउ जो एतिराम आहे न, यकीन करे उहो घर बि जन्नत जो गहवारो आहे। छाजे करे? तव्हांजी ख़िदमत जे करे, तव्हांजो बुज़ुर्ग सहुरो, तव्हांजी जेका पोड़ी जेका सस आहे उन्हनि खे ईदान मिलंदो, उन्हनि जी ख़िदमत थींदी, उन्हनि जो खाधो, उन्हनि जी खुराक, उन्हनि जी दवादारूं, उन्हनि जो कपिड़ो लटो, उन में तव्हां ख़्यालु कंदा। उहे जेके दुआऊं कंदा न, उहे दुआऊं तव्हांजे लाइ सभु कुझु आहे। दुआऊं तव्हांजे लाइ सभु कुझु आहिनि। पर मूं पहिरीं अर्ज़ु कयो त हिन में इहो किरदारु ॿिनि तरफ़नि खां हूंदो। सस इन नुंहुं खे धीअ जी जाइ ते रखंदी, हीअ नुंहुं पंहिंजी सस खे पंहिंजी माउ जाइ ते रखंदी, तॾहिं वञी करे ही घर जन्नत जो गहवारो बणिबो। ऐं हिन में बुनियादी शइ कहिड़ी आहे? मुड़ुस जी इताअत। तव्हां ते सभ खां वधीक हक़ मुड़ुस जो आहे। ज़ालनि ते सभ खां वधीक हक़ कंहिंजो आहे? मुड़ुस जो आहे। यानी जॾहिं औरत जी शादी थी वञे थी न, उन खां पोइ पीउ जे हक़ खां वधीक मुड़ुस जो हक़, माउ जे हक़ खां वधीक मुड़ुस जो हक़। हिन जी माना छा थी वेली त तव्हांजे लाइ सभु कुझु मुड़ुस आहे। सभु कुझु मुड़ुस आहे। उनजी ज़ाती हैसियत कहिड़ी बि हुजे, पर जॾहिं तव्हां राज़ी ख़ुशी उन सां तव्हां निकाह में अची चुका आहियो त हाणे तव्हां सभु कुझु आहे। उहो चाहे थो त मुंहिंजे घर में तव्हां मुंहिंजी माउ ऐं पीउ सां सुहिणो सलूक करियो। उहो तव्हांखे तरग़ीब ॾियारे थो, तव्हांखे सम्झाए थो ऐं तव्हांखे क़ाइल करे थो, त पोइ तव्हांजो फर्ज़ु आहे त मुड़ुस जी इताअत में उनजो मन रखण लाइ, उनजो मान रखण लाइ, तव्हांजे घर जे अंदरि इंतिहाई सुठो माहौल पैदा करण जे लाइ जेतिरी तव्हांजी विसारत तव्हां में आहे, तव्हां में तौफ़ीक़ आहे, ओतिरो हुनजो ख़्यालु करियो, हुन बर्दाश्त करियो। तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे मुआशिरे में ससु सहुरो परे जी ॻाल्हि, बुज़ुर्ग पोड़ा माउ पीउ परे जी ॻाल्हि, मुड़ुस परे जी ॻाल्हि, पर पंहिंजे मुआशिरे में पाण खां वॾी उमिरि जे माण्हू जी बि अहमियत आहे। पंहिंजे मुआशिरे में पाण खां वॾी उमिरि जे माण्हू जी अहमियत आहे। घर छॾे तव्हां बाज़ार में ॾिसण वठो, बाज़ारुनि में असां घुमूं था न, जेकॾहिं को नौजवान पाण खां वॾी उमिरि जे अछी ॾाड़े वारे माण्हू सां ॾाढियां ॻाल्हाए, आवाज़ सां ॻाल्हाए न, त 10 माण्हू ईंदा, उन माण्हू खे चुट कंदा, भेण तोखे शर्म कोन थो अचे? तुंहिंजे पेर जहिड़ो अछी ॾाड़े तूं सां बदतमीज़ी करे पियो, तूं हुन सां ॻाल्हाए पियो, तूं हुन सां विड़े पियो, तूं सां मोहमारी करे पियो। त छा जेको ॿाहिरियों माण्हू समूह सुमरो भील कोली मेघवाड़ जेको असांखां उमिरि में वॾो आहे, उन सां ज़ोर सां ॻाल्हाइण, उन सां बदतमीज़ी करणु उहो जुर्म आहे। त छा घर में बुज़ुर्ग जेका ससु आहे उन सां ॻाल्हाइण, रत कद ॾियणु, उनखे छा घटि वधि ॻाल्हाइण जाइज़ थींदो? अलाह जे प्यारे पे फरमान आहे न त मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीर फलिसमिन्ना। जेको असांजे नंढनि ते रहम न करे, असांजे वॾनि ते पोड़नि ते उनजो एहतराम न करे, असां मां कोन्हे। त छा जेकॾहिं नुंहुं सस सां बदतमीज़ी करे त छा इहा सुलझणी, इहा सभागी न चइबी? बेशक तस्लीम करियूं था सस तरफ़ां सख़्ती हूंदी, अलाह रहम करे, असांजे हालत ते रहम फरमाए। पंहिंजे मुआशिरे में ससूं बि घटि कोन आहिनि। नुंहुं खे जेके अखर कढंदियूं आहिनि, अलाह रहम करे अहिड़ा अखर जेके पैनवाणी चवंदा आहिनि, पैनवाणी पढ़ण जे लाइ उन खे बि न कढजनि, पैनवाणीअ खे बि न कढजनि। माण्हू जा लिंग कढाड़ियूं आहिनि, अहिड़ा अखर ससी बि ख़ैर सां चाहे नवाणी कढनि थियूं, पर छॾे ॾिस अखर भले बि कढे, तव्हां सां वात हणंदियूं त तव्हांजो छा आहे पूरो किरदारु जेको छा ज़ीरो थींदो आहे। वात न हणनि, ताना ताने में घटि कंदियूं कोन्हनि। तानो मियणो त हूंदो ई हूंदो। तूं घरां आई आहे, मूंखे ख़बर आहे तुंहिंजो घर कहिड़ो, ॿिया जे घर में तो कहिड़ा सुखा मूंखे ख़बर थी आहे, माए जो कहिड़ा सुख मूंखे ख़बर मूंखे थी आहे। उते तूं चाहे छेणा में ॿुहारे ते वेही, तूं चाहे महल में वेठी आहीं, थधी छां में वेठी आहीं, बराबरि ईअं हूंदो। पर हाणे तुंहिंजे पुट पुठियां अची वई हली, पुठियां जहिड़ी बि हुई, ग़रीब गुरबी हुई, बुखी हुई, ॾुखी हुई, जेका बि हुई सा हुई। हाणे तुंहिंजी नौं आहे, तुंहिंजे पुट जी छा इज़त आहे? हाणे तुंहिंजो एतिराम आहे, इज़त आहे। तंहिंजे करे हाणे हिनखे छा आहे कोस न, हाणे हिनखे अखर न कढो, हाणे हिनखे मीणा न ॾियो, हाणे हिनखे छा आहे ॾोहा गण खां वेंदे, अलाह रहम करे ॾोहा गण। पोइ बदनसीब, पोइ छा आहे अलाए कहिड़ा कहिड़ा अखर, अखर त घणेई ॿुधा थो, छा अखरनि में छा आहे फिकर थिए थी। अलाह रहम फरमाए। चालू कयमि पे त सस खे पंहिंजे नौं जे साम्हूं अखर कढणु, लफ़्ज़ दागणु, बुछड़ी करणु, बेइज़ती करणु, हथ खणणु, उनखे छा आहे तमामु घणो ज़लील करणु, इहो जाइज़ कोन्हे।
जायज़ कोन्हे। छाजे करे अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमान आहे त कंहिं माण्हू जे बुरे हुजण जे लाइ इहो ई काफ़ी आहे जो कंहिं पंहिंजे मुस्लमान भाउ खे हक़ीर सम्झे, घटि सम्झे। आम मुस्लमान भाउ उहो परे जो आहे। पाण वटि रिश्ता पाण में वेझा थींदा आहिनि। तव्हांजी भाइटी, तव्हांजी भाणेजी, ठीकु आहे, तव्हांजी पंहिंजे छा आहे रिश्तेदार छोकिरी उहा आई आहे, उनखे तव्हां जो ज़लील कंदियूं त छा इहा मुस्लमान जी इज़त कोन्हे? छा उहा मुस्लमान जेका न्याणी मुस्लमान कोन्हे? इहो कबीरो गुनाह आहे, कबीरो गुनाह जिन खां इस्तिग़फ़ार ज़रूरी हूंदो आहे। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं नओं इहो शुरू करे, इहो किथे छा आहे ससूं ज़ोर, किथे नओं ज़ोर, ऐं नओं ज़ोर उते हूंदी जिते मुड़ुस कोन हूंदी आहे। अल्लाह रहम फरमाए। छा कंदो मुड़ुस? ढकंदो हाणे त छा आहे वावेला थिए थो, ॾाढ़ी वारो माण्हू ख़्वार थो थिए, वरी बि ख़्वार इहो कंदो न मुड़ुस। घर में रवैयो ज़ाल जो कहिड़ो बि हुजे, टाइम ते मानी न पचाए, टाइम ते कपिड़ो लटो धोतल न हुजे, सहुरे सां बदतमीज़ी करे, बाबा साईं सां छा बदतमीज़ी करे, सस सां बदतमीज़ी कुझु बि करे, चंबो हिकिड़ो लॻो रड़ियूं अहिड़ियूं कंदी, पूरो महीनो घर थींदो, सभु छा आहे हिनखे छा आहे अहिड़ो पुछड़ो कंदा जो हाणे त अरवाई खणींदो हलियो। हाणे जीअं करे ते फाथो हुई, उन करे मिठी माठ में कंध हेठि करे पियो हलंदो। ऐं इहा नौ जेका आहे, इहा नौ घर में सस लाइ बि वबाल, सहुरे लाइ वबाल, मुड़ुस लाइ वबाल। छाजे करे हाणे हीअ पंहिंजी दिलि त ख़ुशि करे पई, पर मां पूरो घर बेदार। उनजे करे अलाह जूं बानियूं ख़बरदार कॾहिं किथे अहिड़ो माहौल पैदा न थिए। ॾिसो हीअ जेका पंहिंजी हिकु इस्लाही मजलिस आहे, इन में कुझु ॻाल्हियूं आउं करियां पियो, इन जो मक़सदु इहो हरगिज़ कोन्हे इन में हिट करियां पियो। मूंखे ख़बर आहे, अलाह जो कसम मूंखे हिन माहौल जी का ख़बर न आहे, पर आउं मजबूरी ॻाल्हि करियां पंहिंजे माहौल जे हिसाब सां। हर पाड़े में, हर ॻोठ में, हर कॉलोनी में किथे किथे हिकु अधु माण्हू जे करे उहे फैमिलियूं परेशान हूंदियूं आहिनि। उनजे करे ख़बरदार असांखे पंहिंजे घरनि में, पंहिंजे घरनि जी जेका लॼ आहे, ख़ानदानी पस मंज़र, ख़ानदानी माण्हू, ख़ानदानी फैमिलियूं, ख़ानदानी घराना, असांखे उन्हनि जी लॼ जो ख़्यालु करिणो आहे। ऐं यकीन करियो इहो ख़्यालु सभ खां वधीक रखंदियूं आहिनि ॾाढे पोटियूं, सभ खां वधीक रखंदियूं आहिनि ॾाढे पोटियूं, जिन में जेके शादियूं असां पंहिंजे ख़ानदान मां करियूं था। तॾहिं करे उनखे ख़्यालु हूंदो आहे त ही मुंहिंजे चाचे जो पुटु आहे, मुंहिंजे मामे जो पुटु आहे, हीअ ससु मुंहिंजी बुआ आहे, ससु मुंहिंजी मासी आहे, मुंहिंजी छा चाची आहे। इहे रिश्ता, इहे नेम अची वेंदा आहिनि, उन खे माण्हू ख़्यालु थींदो आहे। पर कॾहिं कॾहिं ॾाढे पुटनि खां ॿाहिरियूं जेके घराणियूं ॿाहिरियां शादियूं थियनि थियूं, उहे औरतूं हिननि खां बि अॻिते हूंदियूं आहिनि, फर्मा बरदारी में, सहब में, बर्दाश्त में, इताअत में, उन्हनि खां बि अॻिते निकिरी वेंदियूं आहिनि। पर जेकॾहिं कॾहिं कॾहिं उन्हनि खां थिए त उनखे मयार कोन्हे। मयार छो कोन्हे? अदा मुड़ुस पाण आई आहे, ॿियो कंहिं रिश्तो न को अलॻि सलॻि, पर रिश्तेदार औरतूं जेकॾहिं उहा कनि त पोइ उन ते मयार ठहे थी। उनजे करे ख़ुदा रा रिश्तनि जो ख़्यालु करियो, रिश्तनि जो ख़्यालु कयूं। सिला रहम जी अहमियत आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी आख़िरी हदीस बासो फरमायो त सिला रहमी इहा कोन्हे जो इंसान बराबरी जी बिना त करे। अदा जे सस ख़्यालु कंदी त कंदीसि, जे न कंदी त आऊं बि अहिड़ो अक्षर कंदसि, आऊं अहिड़ो हुनजो हाल कंदी यादि रखंदी न, ईअं न। बस खां वॾी आहे, सहुरो सां वॾो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं उन्हनि जी ज़िंदगी आहे, उन्हनि जी उमिरि आहे, जेकॾहिं उन्हनि में का चिड़ आहे, उनखे बर्दाश्त करियो। अलाह पाक तव्हांखे उन बर्दाश्त ते अजर ॾींदो। तव्हां सां मुड़ुस ठहे थो न, तव्हांजो ख़्यालु करे थो न, कहिड़ी शइ में उणाई आहे, हर लिहाज़ सां ख़्यालु करे थो। जेकॾहिं ॾींहं में कंहिं दफ़ा तव्हांखे जेकॾहिं ससु तव्हांखे दड़को ॾिनो या सहुरे को अखर थी विया, का ॻाल्हि कोन्हे, तव्हां बर्दाश्त करियो। उन बर्दाश्त करण जे करे आईंदे ॾींहं तव्हांखे वधीक भाईंदा, तव्हांखे बर्दाश्त करिणो आहे। पर लफ़्ज़ लफ़्ज़ जो वेरी आहे, हिकु अखर जे साम्हूं 4 अखर कढणा आहिनि, त पोइ छा आहे सिल रहमी कोन थींदी। सही बुख़ारी रिवायत आहे, लैसल वासिल बिकाफ़ी, सिल रहमी उहो कोन थो करे जेको बराबरी करे थो। हिकु अखर कढंदा त साम्हूं छा आहे 2 अखर लिखंदा न। बर्दाश्त करिणो आहे। वला किनल वासिल इदा कुतिअत रहम वसलहा, फरमायो सिल रहमी इहा आहे जो तव्हां सां क़तअ रहमी कई वञे थी, तव्हां उन्हनि सां सिल रहमी करियो था। तव्हां सां बुरो सलूक कयो वञे थो, तव्हां सुठो सलूक करियो था। तव्हां सां बद कलामी कई वञे थी, तव्हां उन सां हुस्न कलाम करियो था। अल्लाह जे प्यारे में फरमान आहे न त क़यामत जे ॾींहुं मीज़ान में सभ खां वॾी नेकी सुहिणा अख़लाक हूंदा। अल्लाहु अकबर। क़यामत जे ॾींहुं सभ खां वॾो गरो अमल कहिड़ो हूंदो? इंसान जा सुहिणा अख़लाक हूंदा।
ऐं सुहिणो अख़लाक बर्दाश्त बग़ैर नामुमकिन आहे। तव्हां मुंहिंजो ख़्यालु करियो पिया न, तव्हां ख़्यालु करियो पिया, इज़त करियो पिया, मूं जेकॾहिं तव्हांजी इज़त कई त मूं कहिड़ी तरह रही। हा, जॾहिं मूंसां तव्हांजो रोइयो अडंदो हुजे पोइ बि आउं तव्हां सां सुहिणो सलूक करियां, तव्हांजो ख़्यालु करियां, तव्हांजी ख़ैर ख़बर वठां, तव्हांजी ख़िदमत करियां न, इहो आहे सुहिणो अख़लाक। जंहिं शइ जी हिन वक़्तु मुंहिंजे तव्हांजे घरनि में ज़रूरत आहे, उन जे करे असांखे जेको अॼु जी नशिस्त आहे उनजो ख़ुलासो सभ खां बुनियादी तौर ते त अल्लाह जे पैगंबर जी इताअत में असांजे लाइ मिसाल आहिनि उम्महातुल मोमिनीन हिसाबियात। नंबर 1। नंबर 2, उन इताअत जे अंदरि घरनि में सभ खां वधीक हक़दार केरु आहे? मुड़ुस। नंबर 3, उन इताअत जे अंदरि मुड़ुस जा वालिदैन उनजो ख़्यालु करणु। नंबर 4, वालिदैन ससु ऐं सहुरो उन्हनि जो फर्ज़ आहे त जेका ॿाहिरां असांजी नौं आई असांजी धीअ वांगुरु आहे, उहा असांजे चाहे पुट पोयां आई आहे, उनजो ख़्यालु करिणो आहे। जॾहिं सभई हिकु ॿिए जो ख़्यालु कंदासूं न, ताड़ी हिकिड़े सां कोन लॻंदी आहे, ताड़ी ॿिन्ही सां लॻंदी आहे। जॾहिं ख़्यालु कंदासूं त इनशाअल्लाह असांजा सादरा घर, ही थोरो रोज़गार, इन जे बावजूदि ही असांजे लाइ जन्नत जो मक़सदु हूंदा। पर जेकॾहिं न त पोइ नुक़सानु पंहिंजो कंदासीं, दुनिया में बि नुक़सानु ऐं दिलत, आख़िरत में नुक़सानु ऐं दिलत। अल्लाह पाक असांखे इस्लाह फरमाए, असांजे घरनि खे दीन जा मज़हर बणाए, घरनि में दीन जी झलक हुजे, अल्लाह जे पैगंबर में इताअत हुजे। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।